अस्सलाम वालेकुम। मैं श्री मिठू अरबा वाला किसो एहसान भलाई नसीब बाग अकुल मसरूर शाद आबाद। पाठ नंबर 69। असामा उनखे नेज़ो हणी मारे छॾियो। जॾहिं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में वापसि आयो ऐं वाक़ियो बयानु कयो त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जॾहिं उन कलमो जारी कयो त तो उनखे क़त्ल छो कयो। असां मां अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह उन क़त्ल जे डप खां ऐं ख़ौफ़ खां कलमो पढ़ियो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तो उनजी दिलि खोले ॾिठी हुई जो उन डप ख़ौफ़ खां कलमो पढ़ियो पढ़ी रहियो हुयो आहे तुंहिंजो उनजे दिलि सां कहिड़ो वास्तो हुयो। उन वक़्तु हीअ आयत नाज़ुल थी। सिपारो नंबर 5 आयत नंबर 94 सूरत अल-निसा। ऐ ईमान वारो जॾहिं अल्लाह जे वाट में निकिरो त चङी तरह तहक़ीक़ात करियो ऐं जेको तव्हांखे सलाम करे तंहिंखे न चओ त तूं मोमिन न आहीं। तव्हां दुनिया जी ज़िंदगीअ में सामान ॻोल्हियो था, पोइ अल्लाह ताला वटि घणियूं ई गनीमतूं आहिनि। पहिरियां तव्हां बि ईअं हुया तव्हां ते अहसान फरमायो, तंहिं करे चङी तरह तहक़ीक़ात करियो। बेशक तव्हां जेकी कुझु करियो था अल्लाह हुनजी ख़बर रखंदड़ आहे। अली बिन इब्राहिम रिवायत कई आहे त इहो ॿुधी असां मां अहद कयो त आईंदा कॾहिं बि उन सां जंग कोन कंदुसि जेको कलमो पढ़ंदो ऐं उन उज़र खे बहानो करार ॾिनो ऐं अमीरुल मोमिनीन सां गॾु जंगनि में शरीक कोन थियो। उनजो ई उज़र आख़िर गुनाह अव्वल खां बि बदतर थियो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बादशाह खे दावत इस्लाम ॾिनी। कुतुब मुअतबरा में मज़कूर आहे त हिजरत जे पहिरें 6 साल हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बादशाहनि खे ख़त मोकिलिया ऐं उन्हनि खे इस्लाम जी दावत ॾिनी। उन साल हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन संदन वास्ते नगीना कुंडा करायो ऐं उन ते साल ज़ुल्हज में 6 अशख़ासनि खे बादशाह जी तरफ़ मोकिलियो। हाटिब बिन बल्तिया खे मक़बूज़ वटि मोकिलियो। वहिया बिन ग़लीवाली खे केसर हरकुल बादशाह वटि रूम जे बादशाह रूम वटि मोकिलियो। अब्दुल्ला बिन अदागा खे कसरा जे बादशाह वटि मोकिलियो। उमरो बिन उमिया ज़मीरी खे नजाशी बादशाह वटि मोकिलियो। वाज़े आहे किस्सा मुबाहिला मुतवातिर मां आहे। शेख तिबरसी वग़ैरह रिवायत कई आहे त नसर ऐं नजरान मुशरफ़ान जे हिकु जमात सरवर आलम जिन जे ख़िदमत में आई। सरबारा 3 शख़्स हिकु पहिरियों आक़िब जेको उन्हनि जो सरदार हुयो, ॿियो साहिब इल्म हुयो, ॿियो अब्दुलसी जंहिंखां हर मुश्किल उमूर में मदद वरिती वेंदी हुई, टियों अबू हारिस जेको उन्हनि जो पेशवा हुयो। उन्हनि खे बादशाह रूम गिरजे जे तैमीर कई हुई। उन्हनि खे बादशाह रूम गिरजे जी तैमीर कई हुई ऐं उन्हनि वास्ते इल्म जे घणाईअ जे सबबि हदिया ऐं तोहफ़ा मोकिलींदो हुयो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में आया। सिपारो नंबर 3 सूरत नंबर अराफ़ आयत नंबर
सूरत नंबर अल इमरान, सिपारो नंबर 3, सूरत नंबर अल इमरान, आयत नंबर 58, 59, 69, 60, 61, 58, 59, 61, 58, 59, 60. ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आए ईसा ऐं मरियम अलैहिस्सलाम जो ईसा ऐं मरियम अलैहिस्सलाम जूं ख़बरूं तुंहिंजे रिसालत जे सचाईअ लाइ टोटे पढ़नि ॾा। ए आयतूं ही क़ुरान हिकमत वारो आहे जेको कुफ़र ऐं फ़साद खां रोके थो।